नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे पीर जे ॻोठ में ख़बर ॾींदा हलूं त पीर जे ॻोठ में ॾियारी ते कमु कंदड़ मज़दूर ईद जी ख़रीदारी लाइ परेशान आहिनि। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे पीर जे ॻोठ में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर नौमान अली। तैयारी कयूं आहिनि कमकार कोन्हे को छा कजे ग़रीब माण्हू मज़दूरी नथी लॻे मज़दूरी कॾहिं आहे कॾहिं न आहे नथी लॻे गांव बि आहे मज़दूरी अॼु न लॻी आहे 2-3 ॾींहं थी विया आहिनि हफ़्तो खनि थी वियो मज़दूरी लॻी आहे न साईं मज़दूरी कोन थी ॿियो ईद मथां आई आहे ईद जूं तयारियूं कयूं तव्हां न साईं न हा ॿियो हाणे तव्हां सिंध गवर्नमेंट कहिड़ी हथी अचे पिया छाजी घुरिजा साईं मैसेज आयो मैसेज आयो मज़दूरी न आहे किथे माण्हू हर को माण्हू बेरोज़गार आहे मज़दूरी न आहे ईद जूं तयारियूं कयूं तव्हां न असां कोन कंदासीं ग़रीब आहे हर को भाउ ग़रीब आहे मज़दूर आहे पघारी खणे वॾो कमाए वॾो खाए उहो माण्हू खे कॾहिं कंदो ॿियो तव्हां सिंध गवर्नमेंट खां शादी घुर कयो न असांखे बदिलियो धंधनि जे हिसाब सां माना रोज़ी थिए ग़रीब जी मज़दूरी लाइ बेरोज़गार वेठा आहियूं कमकार न आहे का शइ न आहे हुकूमत असांखे छॾी वेठा आहियूं वांदा खाइण खां मुताज हूं जे पीर जे ॻोठ में मौजूदु मज़दूरनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी हुनजो चवणो त सुभाणे ईद आहे असां फाका कशी में आहियूं हुननि सिंध हुकूमत खां अपील कई आहे त जेके मज़दूर कार्ड आहिनि उहे जारी करे असांखे रिलीफ ॾिनो वञे केतिरा मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।